अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अंज़लल फ़ुरक़ानल मुबीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि तय्यबीन ताहिरीन व अस्हाबिहि वअस्हाबिहिल अंसार वल मुहाजिरीन व उलमाए मिल्लती व सुलहाए उम्मती अजमाईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला तक़ूलू लिमन युक़्तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशऊरून। सदक़ल्लाहुल मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। माए मदहतु मुहम्मदन बिमकालती लाकिन मदहतु मकालती बिमुहम्मदी। मनशा यही है मेरे किलो वकाल की होती रहे सना तेरे हुस्नो जमाल की। कामिल करबला में ओ मुजाया सैयद शेर तन मारे तरारुन सी ढूंढ कयां ढेर पोदहला उत दलेर पसी हमलो मीर हुसैन जो। कामिल करबला में
ओ मजाया जुंग दर्दी दुडी लर्जी थर थिया आसमान उते करह हुई कान होयो नज़ारो नींह जो। दोस्तान मोहतरम मुसलमान भाइरो दरगाह आलिया हुसैनाबाद शरीफ जा पांधियड़ो मदीने वारे साईं जा उम्मतियो मुझे मुर्शिद करीम कब्र शरीफ वारन जा आशिको अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। हर साल जिया अजबे 10 मुहर्रम अल हराम जेडी हिन इश्क मोहब्बत जे मरकज दरगाह आलिया हुसैनाबाद शरीफ ते जिक्र इमाम हुसैन आली मकाम रदी अल्लाह ताला अन्हु जी कॉन्फ्रेंस रब करीम जे रहमतुन ऐं बरकतुन सां जारी ऐं सारी आहे। को ज़मानो हुयो पाण पंहिंजी ज़िंदगी जी थोड़ी गाल अर्ज कयां जेका मुर्शिद करीम जे मेहरबानी जी बहाड़ी में 5 दर्जा पढ़ियम। घर में 2-4 बकरियूं हूंदियूं उहे विचारींदो हुयुसि। वालिद मुंहिंजो दिस्तार न करे सघियो बाक़ी पढ़ियो हुयो। साईं मुफ्ती अला ॾिनो जमाराणी साहिब, साईं मुफ्ती अज़ीज़ुल्लाह शहीद, साईं मुफ्ती हिदायतुल्लाह आरी जनवरा इन्हनि जो क्लास फेलो। बार के नंढड़े के पीघे में सुमारे उनके लोली पे ॾिनम। मुझे वालिद चयो त पुत्र लोली ॾाढी भली थो ॾे, मदरसे मोकिलिया पढ़ंदे। मां जो अबा मोकिलींदे त पढ़ंदुसि। मां मदरसे आयुसि। मदरसे में अचण खां बाद में लाड़काने में पढ़ूं पिया। असांजा उस्ताद हुया साईं मौलाना अब्दुल करीम अब्बासी साहिब, साईं मुफ्ती मोहम्मद सालेह नईमी साहिब। हिते को वाक़ियो थियो, असां नंढड़ा हुजऊं। उन्हनि चयो त कंबर शरीफ में हिकिड़ो सैयद आहे, उन सां वाक़ियो थी पियो आहे, सभई उॾाईंदा हलऊं। उन्हनि आलमनि ने हिकिड़ी बस कराई, उन में असां तालिब बि चढ़ियासीं, आलम बि चढ़िया। पहिरियों दफ़ो नंढी उम्र में इन दरगाह शरीफ ते आयुसि। उन खां बाद में पोइ ही दरगाह जा जेके प्रोग्राम थींदा, पोइ हिननि नंढड़नि तालिबनि वांगुरु जे पासड़ो ॾेई वेहंदा हुआसीं, हिते आलम ख़िताब कंदा। असांखे इहो ख़्वाब ख़्याल दिलि में कोन हो त इन्हनि नंढड़नि तालिबनि मंझां बि यार हितां वेही कंहिं ख़रीद कंदो आहे या ख़बर नहीं। वॾो थियो पग बधम वाइस कयां पियो। हिकिड़ो दफ़ो मुहर्रम शरीफ में ख़त आयो मूं, फ़कीर खणी आयो, शायदि गुलाम मुस्तफ़ा असांजो चांडियो होटल वारो। चई बाबा साईं तोड़े ख़त मोकिलियो।
खत खोले पढ़ियुमि उन में लिखियल हुयो त पुट तोखे दरगाह शरीफ ते 10 मुहर्रम हराम ते दरगाह शरीफ ते तकरीर करणी आहे। मांजी सॼी माज़ी मुंडे नज़रुनि में गुज़रे पई फिरे पई मां त इन दरगाह शरीफ ते तालिबनि में वॾी वेहंदो हुयुसि वाइज़ ॿुधंदो हुअमि आलिम ईंदा हुआ उते मां तकरीर कंदुसि। पहिरियों दफ़ो मां साजुरी बगुम में हिते दरगाह शरीफ ते नमाज़ थी बाबा साईं जन एडा इन एडे वडे मकाम ते पर एडा वडा लजपाल हा जो नंढड़े गुलाम जी भी पुछा जाच नमाज पढ़ी आई पुछा कयो मौलवी मोहम्मद अली को त मौलवी आया है मौलवी मोहम्मद अली बुधायो साईं हिकड़ो आयो कारी साहब ने साईं खत मोकलियो कारी गुलाम अकबर सदकोरे मां उठी आयो मां में त जुरत जान ताकत न हुई त मुखे इते वाइस करणो आ करे सघंदे पाण बैठा हा इते तशरीफ फरमा नमाज पढ़ी हुयो मां वेझो आयो पुट अज तोखे इते तकरीर करणी आ बाबा ता जो हुकुम मिलियो आ मां आयो आया बाकी मां त कदे हेडे वडे इज्तिमा में तकरीर कई ना है त माके डायरी ते हिन हथ घुमाए चन बा पुट तू तकरीर करे वेंदे परेशान न थी भाईजान या संदस जी करम नवाजी तही मुझे जमात जो एकड़ो लकड़ो फर्द आ एकड़ो आलिम थियो आ गरीब जो बच्चो आ मां इन के वठी अचे हिते बिहारिया इन के मुआशरे में इज्जत वठी दिया इन के वकार वठी दिया छो त उहा उन के खबर हुई त मुंहिंजे अंदर में छा गुजरंदो हो मां त कदे ये भी चवंदो हुयुसि त मौलवी थी त फाथो आया मां मौलवी थुस छा जे लाइ पर हुन के खबर हुई त हिन के मुआशरे तंग कयो आ हिन खे हिते बिहारे ऐं मां पंहिंजे हिक गुलाम खे छो न मां इज़त ऐं वकार वठी ॾियां त हिन जे अंदर मां ये मायूसियूं ख़त्म थी वञे बाक़ी न त आलिम खोटा छा संदस जे हुकुम ते केर न अचे सिंध में आलिम थोरा पंजाब में थोरा उन्हनि खे घुराए हा मुंहिंजो साईं हुकुम करे सभु अचनि पर हे जेको असां पाण पंहिंजा बि ही था वाइज़ कयूं इहा संदस जी करम नवाज़ी आहे त हे मुंहिंजे लड़ लॻा आहिनि त हिननि खे इज़त में मां वठी ॾींदुसि पर हाणे त कॾहिं ऐं हा तो पाटे नथा ॾिसूं त कॾहिं ह्यां तो पाटे पर वरी इन सोने सां मिलूं था न सखी सोने सां जेको बचड़ो असांखे ॾेई वियो आहे वरी अहिड़ो कुर्ब करे थो छॾे जो ॾुख ई लही था वञनि अलाह संदन खे हयाती ॾींदो रब करीम संदन जे हिक बच्चे जो ख़ैर कंदो सदाई वेड़ो वसंदो रहंदो मुसलमान भाइरो ही मुझे मुर्शिद करीम जो जमात अहले सुन्नत जे अंदर एक जबरदस्त कारनामो आ शोहदाए करबला जो एडो वडो अजीम शान ॾींहुं मल्हाइण ऐं मुंहिंजा बाबा साईं शुरूआत वारी जिंदगी खां वठी अल्लाह ताला जे इनायत सां हली रहिया हुआ इन करे इएं न आहे त बाद में बाबा साईं चेंज थींदा या तरक़ी कंदा या न हे जेके प्रोग्राम हिन दरगाह ते था मल्हाइजनि इहे साॻा ई प्रोग्राम मुंहिंजो मुर्शिद करीम दरगाह आलिया मोहब्बतपुर शरीफ ट्रिप चांडिया खान ॻोठ में बि बाबा साईं इहे मल्हाईंदा रहंदा
माना संदन जी शुरुआत ई अल्लाह जे गैबी ताईद सां मदद सां एक अजीम शुरुआत हुई। त अल्हम्दुलिल्लाह तमा फकीरन के मां त कुछ भी नथो चई सका, छो त तमा त मुझे साईं जा गुलाम आयो त मुझा भी साईं आयो। हिकड़ो लफ्ज रुकी एतरो अर्ज कंदम त तमा असांजो मुर्शिद वफादार असां के हिनन सां वफा कर असां के चवंदा आहिनि के माण्हू साईं हेल वॾी शदीद गर्मी आहे जमात दरगाह ते घटि ईंदी मां खिली चवंदो आहियां त हीअ जमात ॿिए पीर जी जमात न आहे, हीअ त मुंहिंजे कबर वारे घोट जी जमात आहे। पंहिंजे पीर खे कीअं छॾींदा भली गर्मी हुजे सर्दी हुजे मींहं वसने तूफान लही पवने अरे ये फकीर हिते पहुचंदा। अरे बे अल्हम्दुलिल्लाह अञा त टाइम पयो आहे जमात अचे थी, पर ही जेको सहन असांजे जलसे जो पिंडाल आहे सो त हींअर ई ख़ैर सां भरिजी चुको आहे। मस्जिद शरीफ भरिजी वई आहे, ॿाहिरि जमात कसीर आहे जेका तव्हां कैमरा जे ज़रिए ॾिसी था सघो पिया। पर इंशाअल्लाह ताला अञा जेॾी महिल शाम जो टाइम वापसी थींदी त पोइ ख़बर पवंदी त हुसैनी केतिरा गॾु थिया। सबै गॾिजी ॾियो सलात खे बेरो सबै गॾिजी पढ़ो यार बे सल्ले अला पढ़ो ज़ुबान खोल इने ना शाबाश नबी अल्लाह सल्ले अला मोहम्मद यार बे बाबा हेड के विच में बीठा आयो तमा वेयो हो बे तमा जा भाई रहे तमा जा पीर भाई हो बे सिक सा आया है इनन के बे बुधणो बिया दिसणो बिया इन करे यार सभई एक बे के बर्दाश्त भी कयो गुंजाइश दियो जाय दियो सद करे बे जाय दियो त वेहो। मदीने में दिठो थई न मानुन के मदीने में मक्के में थोड़ो घणो हथो हणदा त परते थी, पर मदीने में हथो हणदा त ओरते थी। मदीने में केर हथो हणी इने न चवंदो आ परते थी, मक्के में चवंदा आहिनि त परते थी सोड़ो थो करे लत थो हणे हेॾे ख़याल त करे, पर मदीने में केर इने न चवंदो त लतारे छो थो मथा छो थो वेही हेॾे छो थो अचे न मदीने में सॾु करे चवंदई त हेॾे अचे वियो पोइ हे बि त मदीने वारे मीर जो बचड़ो आहे न जंहिंजो तूं गुलाम आहे। थोरो था चओ सुभाणे जंहिंजो तूं गुलाम आहे उहो मदीने वारे साईं जो बचड़ो आहे। इन करे हुसैनी फ़कीर में प्यार हुजे सब हुजे बर्दाश्त हुजे हिक ॿिए खे सॾ करे बि वेझो थींदा कयो। ॿियो नंबर जाते बि हिक ॿिए खे मिलो जहिड़े शहर में मिलो नज़र पएव न इन परे को सलाम करे हलिया न वेंदा कयो। ॾिस त जे दिस्तार जो भेर मुंहिंजे फ़कीर जहिड़ो पीर जहिड़ो अथसि न पीर भाईअ जहिड़ो अथसि लड़ी पवंदो कर सॾ करे बि भाकुर हणंदो कर परे न घुमो हिक ॿिए को छिजी न घुमो। सुभान अल्लाह मुसलमान भाइरो अल्लाह अज़्ज़ व जल पंहिंजे सुहिणे सचे कलाम पाक जे अंदर फरमायो आहे अल्लाह ताला फरमायो त वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशउरून। जोर सां चओ सुभान अल्लाह।
मां सॼो साल चांवर न खाईंदो आहियां। मनवा डॉक्टर जी हकीम जी मन मांगे एलर्जी कंदा आहिनि, पर मां हींअर दरगाह शरीफ़ ते चांवर खाधा। सैयद हिकिड़ो भरिसां वेठो हुजे, मुर्शिद जे दरगाह जा चांवर आहिनि। मौलवी साहब खा, वाइज़ ॿियनि खां तुंहिंजो अञा आवाज़ ॿियनि खां भलो हलंदो। मां हाणे खाई आयो चांवर, मां सॼो साल न खाई। ए मोहम्मद इस्माइल वारा बैठा आहिनि, हिननि खे ख़बर आहे। ज़ोरी चवंदो मां ॿियनि खे भत ॾियो, मूंखे ॿ टकड़ियूं कणिक जूं ॾियो, मां न खाईंदो आहियां चांवर। सुभान अल्लाह। अकीदत आ, मोहब्बत आ, त पोइ मदीने जी मिट्टी बि शफ़ा आहे त मुंहिंजे मुर्शिद जे दरगाह शरीफ़ जो लंगर आहे। सुभान अल्लाह। मुसलमान भाइरो, अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम जे अंदर फरमायो, रब करीम फरमायो, भला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशऊरून। जोर सां इन खामोश न थी वञे, जोर सां चओ सुभान अल्लाह। मुसलमान भाइरो, मां तव्हांजे आॾो शहादत खे हिकु अलॻि अंदाज़ में, तव्हां खां सवालिया अंदाज़ में बयान करणु चाहींदुमि, पुछा बि कंदुसि ऐं वरी उन जो जवाब बि ॾींदुसि। पर इन खां अॻु में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़नि जे फज़ीलतुनि जो कुझु ज़िक्र करे वठिजे। ज़ोर सां सुभान अल्लाह। हर हर चोदा चबरायो। मुसलमानो, मुझे सोने नबी मदीने जे घोट फरमायो, नबी सोने पंहिंजे अहल बैत जे लाइ फरमायो, मसलो आल बैती मसलो सफीनत नूहिन फमन दखलहा नजा वमन तखल्लफ अन्हु हलक। चो सुभान अल्लाह। मुझे सोने नबी फरमायो, मुझे अहले बैत जो मिसाल, मुझे अहले बैत जो नमूनो हजरत नूह जे बेड़ी वांगुरु आहे। हजरत नूह अलैहिस्सलाम जे बेड़ी वांगुरु। मुसलमानो हो, तव्हां रुगी ये जुमला ॿुधाइनि, उन जे बस मंज़र में कॾहिं न विया आहियो। ओ मुसलमानो, जेकॾहिं हज़रत नूह अलैहिस्सलाम जे दौर वारे तूफ़ान के आलमगीर मञिजे थो ऐं दुनिया ते उहा मख़लूक थी बचे जेका मख़लूक नूह अलैहिस्सलाम जे बेड़े में चढ़े। गहराई सां सोचो, पूरी कायनात ते पाणी आहे, ज़मीन ते पाणी आहे, एक पासो इहो आहे। मुसलमान भाउ, हज़रत नूह अलैहिस्सलाम रुगी इंसान बेड़े में न वेहारिया, बेड़े जा टे तबका हुया, उन बेड़े जे टिनी तबकनि में हिकिड़े में इंसान वेठा हा, ॿियनि तबकनि में हज़रत नूह अलैहिस्सलाम अल्लाह ताला जे मख़लूक मंझां ॿियूं शयूं बि जोड़ा जोड़ा खया। इन जे करे त इहो तूफ़ान आलमगीर तूफ़ान आहे। जॾहिं तूफ़ान लहंदो, हिन ज़मीन ते आबादी न हूंदी, जीव न हूंदो, जीवत न हूंदो, ज़िंदगी न हूंदी, हैवान न हूंदो। इन करे वरी मां हिन बेड़े मंझां माण्हू लाहे, जानवर लाहे, वरी हिन धरतीअ ते नई ज़िंदगीअ जी शुरूआत कंदुसि। हज़रत नूह अलैहिस्सलाम ऐं इन करे हज़रत नूह अलैहिस्सलाम खे
सानी आदम भी चयो वेंदो जी हज़रत आदम अलैहिस्सलाम आयो उन इन धरती के आबाद कयो शुरुआत उन आबाद कई वडी फख्र जी गाल इहा है हज़रत आदम अलैहिस्सलाम सिंध में रहियो हुयो सिंध ई अवल इन धरती ते आबाद थी यो तव्हां के ज़हन में दुनिया दे पूरी कायनात में अवल अवल ये सिंध आबाद थी हज़रत आदम सिंध में लथो हिंद ही सिंध तने एक धरती ही काबतुल्लाह मक्के में ठाए आयो हितों हर साल हज ते विंदो हितां विंदो हज तो भाईजान हज़रत नूह अलैहिस्सलाम आई उन दी बेड़ी बे हिन दही तारीख ते बनी जूदी जबल ते लथी हे 10 मुहर्रम बाकी न तो इन पानी में फिरे भी पई तो मुसलमान भाईरो मदीने वारे साईं मिसाल दिनो मुजाहिल पे तनुअ जे बेड़ी वांगुर तव याने नूह अलैहिस्सलाम जे दौर में बच्चा हुए जेके नूह जे बेड़ी में चढ़िया मुस्तफा भी इए चई वियो हिन उम्मत जे अंदर बचंदा हुए जेके मुस्तफा जे अहल बैत सां गंढियल हूंदा उन दौर में भी तूफान जो हो पानी जो वो आलमगीर तूफान हो हिन ज़माने में जेका गुमराही आ भी आलमगीर गुमराही ओडे भी तूफान हो आलमगीर हींअर भी तूफान आलमगीर हुते भी उहे बचा जेके बेड़ी में चढ़िया हिते भी उहे बचंदा जेके अहल बैत सां गॾियल हूंदा कंहिंसां गॾियल हूंदा पर को मानू नथो चढ़े इन अहल बैत सां नथो रलजे न भली खणी सैयद भी छो न हुजे तब नुक़सान में विंदो छो ब जवाब ॾींदुमि हिकिड़ो त हज़रत नूह जो पुटु हो बेड़ी में न चढ़ियो बुॾी वियो ॿियो नंबर इहो आहे त हिन दौर में जेकॾहिं सैयद हुई मुस्तफा जे अहल बैत खे छॾे ॾींदो जेके अहल बैत मुंहिंजे नबीअ जा जंहिंजो मिसाल मुंहिंजे नबी ॾिनो उन्हनि जे तरीक़े खे उन्हनि जे रस्ते खे उन्हनि जे मसलक खे उन्हनि जे अक़ीदे खे छॾे ॾींदो गुमराह थी वेंदो उहो बि नुक़सान में वेंदो छो त पंहिंजे वॾनि जो इनकार थो करे हूअं तव्हां कावड़ पर मां तव्हांखे सिधो करे ॿुधायां हाणे छा में नथो चढ़े अहल बैत जी बेड़ी में नथो चढ़े आए केरु सैयद चढ़े कंहिं में नथो वरी बि अहल बैत जी जेका बेड़ो आहे जेको नूह जे बेड़े वांगुरु आहे उन में नथो चढ़े माना पंहिंजे अॻियनि अहल बैतनि खे मुस्तफा जे बचनि अहल बैतनि खे उन्हनि जे रस्ते खे नथो मञे खोड़ वेठा आहिनि जेके बदअक़ीदा खोड़ आहिनि जेके बदअक़ीदा आहिनि माना दलील इहो आहे त हो पंहिंजे वॾनि खे नथो मञे असां हुनखे ॿियो कुझु न चवंदासीं पर पंहिंजे वॾनि खे मञे ओ इन बेड़े में चढ़ी पवे त इहो बि कामयाब आहे पो यार बाकी गुनाहगार बि तरी पवंदा हली पवंदा मुल्ला चवंदो तव्हां माण्हुनि खे ॾटा था ॾियो माण्हुनि खे छॾियो त माण्हू नेकोकार थियनि मुल्ला तो वटि त वली कोन्हनि तो कहिड़ो माण्हुनि खे नेकोकार कयो आहे तो वटि ख़ुदि ज्वारी तो वटि ख़ुदि व्याजी तो वटि ख़ुदि चोर तो वटि ख़ुदि ज़ानी उहे तो में छो था पैदा थियनि तूं त अलाह जो पासो आहे त असां त खणी माण्हुनि खे आसरो ॾिनो आहे वलियनि जो अहल बैतनि जो मदीने वारे साईं जे शफ़ाअत जो तूं त सोचंदो अलाह जो पासो आहे तो वटि अहिड़ा माण्हू छो पैदा थिया आहिनि पर यार जीअं हज़रत नूह जे बेड़े में जानवर चढ़िया उहे बि बची पिया ईअं असां गुनाहगार मुस्तफा जे बचनि सां चुंबड़ी पवंदासीं असां बि बची पवंदासीं वो तो जानवर आ मुला वो तो जानवर आ असां त माण्हू
तोखे असां ते कावड़ घटि आहे, तोखे कावड़ आहे मुस्तफा जे अहल बैत ते। हिननि खे वरी आसरो थियो आहे जेको नबी साईं जे अहल बैत सां गॾियल हूंदो उहो आज़ादु थी वेंदो, उनजो छोटकारो थींदो। अरे हज़रत नूह जे बेड़े जे नाले मुंहिंजो नबी चई वियो त जेको हिन ते चढ़ंदो उहो ई नजात पाईंदो, जेको हिन खां रहिजी वियो हलाक थी वेंदो। इन करे असां चवंदासीं बाहूं ॿधी मदीने जे साईं खे सोना सोना ए जेके पंहिंजा बच्चा छॾे वई, पंहिंजा अहल बैत छॾे वई, असां उन्हनि जे रस्ते ते हलिया। ऐं असांखे त शुक्र अल्हम्दुलिल्लाह असां हुसैनी फ़क़ीरनि जा त अञा भाग ई बीड़ा आहिनि जो असांजो त हथु ई मदीने वारे मीर जे बचड़े जे दामन ते। चओ ज़ोर सां सुभान अल्लाह, सलात गॾु भेरो बुलंद आवाज़ सां सभई गॾिजी पढ़ो या रब सल्ले। मुसलमान भाइरो, हजरत नूह अलैहिस्सलाम जे ज़माने में आलमगीर तूफान आयो, हेठि ज़िंदगी ख़त्म थी वई। जेके बेड़े में चढ़िया हुया उन्हनि वरी हीअ धरती आबाद कई। ओ सुना हाणे मुस्तफा करीम जे अहल बैत जी दामन में जेके चुंबड़ंदा हलंदा हलंदा हशर जे ॾींहुं अली हिन मैदान ते लहंदा, जीअं नूह जे बेड़े मूं लहण वारनि धरती आबाद कई हुई, ईअं मुस्तफा जे अहल बैत सां गॾिजी हलण वारा रब करीम जे जन्नत खे आबाद कंदा। हजरत नूह अलैहिस्सलाम हिते बेड़ो फेरायो ऐं धरती आबाद कई, माण्हू हेठि लाहे, पर मोहम्मद मुस्तफा जा बच्चा असां सभिनी खे पाण सां गॾु कंदा था वञनि, गॾु कंदा था वञनि, गॾु कंदा था वञनि, खणंदा 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 हली हशर जे ॾींहुं मैदान ते लाहींदा। पोइ रब करीम खे अर्ज़ु कंदा मौला जन्नत जा दर खोल त हे ख़ल्क़ अंदर दाख़िल करे तुंहिंजी जन्नत खे आबाद कयो। जन्नत अल्लाह ताला जे इज़्न सां अमर सां हुअं ई आबाद आहे, पर असुल मज़ो तॾहिं थींदो जॾहिं मुस्तफा जा ग़ुलाम अंदर वञनि। बाक़ी ईअं त बेड बिस्तरा अंदर बंगला ठहिया पिया आहिनि, पर ख़ाली हिन कंहिंखे ताला ॾिनल, कंहिंखे दर ॾिनल। पर जॾहिं हे मुस्तफा करीम जा ग़ुलाम कंबर वारे पीर जा ग़ुलाम जेॾी महिल दर टपी अंदर हलंदा, मलाइका ऐं ग़िलमान बि कतारूं करे बीही चवंदा मरहबा। हिन जन्नत खे ठहंदे सदियूं गुज़रियूं खाली पई, पर अवल अवल तव्हां आया आहियो, हे तव्हांजा बंगला, हे जायूं, हलो हली पंहिंजे जायुनि ते वेहो। अलाह जो क़ुरान तो चए ते वेहाणनि ते तूल वेहाणनि ते टेक ॾेई वेहंदा। चओ सुभान अल्लाह, सलात करियो भेरो सभई गॾिजी पढ़ो या रब सल्ले अला। बुलंद आवाज़ सां, आवाज़ बंद थी वियो आहे, इन न कयो लाउड आहे, ॿाहिरि दुनिया ॿुधे पई। चवंदा हुसैनी फ़क़ीरनि ते गर्मी हमलो कयो आहे, गर्मी हमलो न कंदी, हुसैनी फ़क़ीर पाण हमलो कंदा आहिनि। चओ त या रब सल्ले अला। मुसलमान भाइरो, ये मुझे सोने नबी जा अहल बैत आहिनि, उन्हनि में मदीने वारे मीर जूं घर वारियूं, मुझे महबूब जूं 4 न्याणियूं, मदीने वारे घोट जा बच्चा इमाम हसन ऐं हुसैन, उन्हनि जो अबू अली उल मुर्तज़ा सुहिणो। ये अहल बैत, ये सभई अहल बैत आहिनि। इन्हनि खे जेको पकड़े हले छो त हाणे तव्हां ॾे ॾाढो क्लियर करे छॾिया, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अहल बैत, उन्हनि में 4 न्याणियूं दाख़िल आहिनि। जेको हिकिड़ी तो मञे, टिनि जो इनकार तो करे, चइबो त इहो बि अहल बैत जे बेड़े ते न चढ़ियो, छो त मुस्तफा जे अहल बैत जो इनकार तो करे। रसूलुल्लाह जूं 3
न्याणियों अरे इन 4 न्याणियों इन जे टिन जो इनकार कले माना उन्हनि टिन के नऊज़ बिल्लाह मिनहा बियो पीउ दींदे या वडी बेअदबी ऐं गुस्ताखी आ। ओ मुसलमानो अम्मा सैयदा फातिमा ज़हरा के 3 वडियूं भेनरूं हुयूं। वडीअ जो नालो सैयदा ज़ैनब, ॿीअ जो नालो सैयदा उम्मे कलसूम, टीअ जो नालो सैयदा रुकैया रज़ियल्लाहु तआला अन्हुन हुया। ये 3 नाला आहिनि अम्मा सैयदा फातिमा ज़हरा जे भेनरुनि जा। हाणे अम्मा सैयदा फातिमा ज़हरा के वडी धीअ जाई नालो रखई सैयदा ज़ैनब रज़ियल्लाहु तआला अन्हा। मदीने वारे साईं जी वडी धी जो नालो छा सैयदा ज़ैनब रज़ियल्लाहु तआला। अम्मा सैयदा फातिमा ज़हरा के धी जाई पेरी नालो छा रखी सैयदा ज़ैनब रज़ियल्लाहु तआला अन्हा। छो रखी नबी जूं धीअर न है तो मुसलमान मोमिन तो सदाए एडी वडी गुस्ताखी तोखे त अम्मा सैयदा फातिमा ज़हरा ई कोन छडींदी उन जे भेनरुनि वडन के तो दे गारियूं चवे तो नबी जूं धीअर न आहिनि त पोइ त गारिया। अम्मा सैयदा फातिमा ज़हरा के बी धी जाई छा नालो रखी सैयदा उम्मे कुलसूम। होडो मदीने वारे साईं जी बी धी सैयदा उम्मे कुलसूम। 3 धी में अम्मा सैयदा फातिमा ज़हरा किन किताबन लिखियो बथस किन लिखियो 3 जायूं दस। 3 जो नालो सैयदा रुकैया। होडे मदीने वारे साईं जी 3 धी सैयदा रुकैया। अरे साफ ज़ाहिरा त अम्मा सैयदा फातिमा ज़हरा जो सगियूं भेनर हुयूं विसाल करे दियूं तने त पंहिंजे धीउनि ते नाला रखे। तोखे सुभाणे चवंदा पो मोबाइल में मुस्तफा छो न वठी वियो हो। अरे 3 रसूलुल्लाह जो न्याणियों मोबाइल का अगे विसाल करे चुकियूं अगे विसाल हुयूं ही न दुनिया ते कोन माण्हुनि जी आॾो अहिड़ियूं ॻाल्हियूं ठाहे माण्हुनि जो ईमान न फिरियो। पर सुन्नी हुसैनी तूं ई सचो अहल बैत जो हुबदार आ। तूं ई तुंहिंजे तो वटि अहल बैत जो सही सचो निज़ाम अक़ीदो इरादो आ ऐं इंशाअल्लाह तूं ई क़यामत जे ॾियारे अहल बैत सां गॾु मैदान ते हली लहंदे। तूं ई जन्नत जो वारिस आ। तोखे ई रब करीम जन्नत अता फरमाए। आमीन मुसलमान बाकी ये जेके भी अहल बैत आहिनि सभिनी अहल बैतन में मोहम्मद मुस्तफा के प्यारो हुयो तो हुसैन। गाल सिद्धी कभी प्यारो केरा इमाम हुसैन प्यारो। हाणे वरी इते थोड़ो अकीदो सिखी त कंहिंसां घणो प्यार हुजे त इहो दलील न आहे त इहो पगत बि इहो खणंदो इज्जत बि वधीक इहो लहंदो। छो त इमाम हुसैन जो वॾो भाउ वेठो आहे इमाम हसन। अलीअ जो जायनशीन इमाम हसन थियो। अलीअ जो पगदार पुट इमाम हसन थियो। हालांकि प्यार हुसैन खे वधीक प्यार पंहिंजो मोहब्बत हुसैन खे वधीक पर पगत इमाम हसन के मिली आ। इन करे भूल जदो न कर सुनी असा अहल बैत सा प्यार जरूर कंदा आहियूं पर खिलाफत में हक मुझो बाबो कमर वारो ही फैसलो करे वियो आ त खिलाफत जो हक जी असहाबर के मिलियो आ। ये मिलियल आ इहो ही हक आ इहो ही सच आ। बाकी प्यार इंसान जे दिल जो जज्बो आ कैसा थी मदीने वारे साईं जी मोहब्बत रिकाई उहा इमाम हुसैन सां वधीक। हिकड़ी हदीस मुबारक मां पढ़ंदुमि उन खां बाद जेका मां आयत पढ़ी आ उन ते तव्हां खां सवाल कंदुमि शहादत जे मुतालिक। बाक़ी मांखे लंबो चौड़ो बयान नाहे करणो। सभई गॾिजी पढ़ो यार बे सल्ले मुसलमान भाइरो मदीने जे साईं पंहिंजे नवासे पंहिंजे पुट हुसैन जे लाइ वॾे
में वॾा लफ्ज़ कहिड़ा इरशाद फरमाया मुझे सोने नबी फरमायो हुसैन मिन्नी व अना मिन हुसैन व अहब्बल्लाहु मन युहिब्बु हुसैनन व हुसैनुम सिब्तुम मिनल अस्बा। ज़ोर सां त चयो न सुभान अल्लाह। मदीने जे साईं फरमायो हुसैन मूं मंझां आहे ऐं मां हुसैन मंझां आहियां। हालांकि इमाम हसन बि मुझे महबूब जो साॻो ई नवासो साॻो ॾोटो पर हे हुसैन जी इनफरादी फज़ीलत हे हुन जो अलग शान ॾियण वारो मदीने जो साईं आ त असां छा था करे सघूं असांखे त अखियुनि ते हुन जा बचाए मुसलमान भाइरो मदीने जे साईं फरमायो हुसैन मूं मंझां आहे ऐं मां हुसैन मंझां आहियां। ओ मुसलमानो इमाम हसन बि मुंहिंजे नबीअ जो ॾोहटो ऐं नवासो आहे। इमाम हसन जी औलाद भी सैयद सादात असांजे अखियुनि जो ठार आहिनि। असांखे ॿिन्ही जी औलाद सां प्यार ई प्यार पर ओ हुसैनी मुबारक हुजई मुस्तफ़ा जंहिं नवासे जे नाले तो चवे इहो मूं मां आहे मां इन्हीअ मां आहियां तुंहिंजो पीर उन हुसैन जी औलाद सुभान 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 मुसलमान भाइरो पर इहो दलील वठी तव्हां कॾहिं बि इमाम हसन ऐं हुसैन जे औलाद में फ़र्क़ु न कजो छो त असां सुन्नी आहियूं रसूलुल्लाह जे बचड़नि सां प्यार आहे असांजे लाइ बराबरि आहिनि। हो वॾो भाउ आहे हो नंढो भाउ आहे। ओ मुसलमानो छो त अॻ में ई मां तव्हांखे चयो प्यार खे ॾिसी फज़ीलत जो दलील न वठबो हो बि इज़त वारा हे बि इज़त वारा पर मां हुसैन जे मोहब्बत जी ॻाल्हि करण थो चाहियां। मदीने जे साईं फरमायो व अहब्बल्लाहु मन युहिब्बु हुसैनन ऐं जेको हुसैन सां मोहब्बत कंदो उहो अल्लाह जो महबूब बणिजी वेंदो। अल्लाह जो नबी तो फरमाए जेको हुसैन सां मोहब्बत कंदो सो अल्लाह जो महबूब बणिजी वेंदो। व हुसैनुन सिब्तुम मिनल अस्बात ऐं हुसैन मुंहिंजे ॾोहटनि मां हिकु ॾोहटो आहे। मां हिते तव्हांखे इहो अर्ज़ु कंदुसि त हिन हदीस में मदीने वारे साईं हज़रत हुसैन जा 4 दफ़ा नालो खयो घणा दफ़ा मां चवां साईं मौलाना मोहम्मद अली बेहतरीन खिताब कंदो आहे तव्हां हिन जो खिताब ॿुधंदा कयो तव्हां साईं सां मिलंदा कयो तव्हां साईं खे दावत ॾींदा कयो। हाणे मां नालो त हिकु दफ़ो खयो ॿीहर ज़मीर इस्तेमाल थो कयां हिन सां मिलो साईं सां मिलो माना ॿियो अधर वर्ड इस्तेमाल थो कयां हर हर मौलाना मोहम्मद अली मौलाना मोहम्मद अली मौलाना मोहम्मद अली हर हर नथो चवां पर मदीने जो घोट बार बार हुसैन जो नालो खणी इन्हें में मदीने जा साईं फरमाए सघनि पिया मां हुसैन मंझां आहियां न हुसैन मूं मंझां आहे ऐं मां उन मंझां आहियां। नबी साईं चई सघनि पिया हुसैन मूं मंझां आहे मां उन मंझां आहियां। इते मदीने जो साईं ज़मीर इस्तेमाल करे सघे पियो पर इहा मदीने वारे साईं जी इमाम हुसैन आली मकाम सां मोहब्बत है जो हिक हदीस में इमाम हुसैन जो 4 दफ़ा नालो छो त जैसा मोहब्बत होंदी है उन जो नालो उन जो जिक्र उन जो तज़किरो इंसान जे ज़ुबान ते बेइख्तियार बार बार वहंदो जारी थी
किताबी ॻाल्हि आहे केतिरी सची केतिरी कीअं असांजी ॿुधल आहे मां पढ़ी न चवंदा आहिनि त मजनू खे पिया चवनि त क़ुर विसारे छॾी चए न कोन विसारियो अथमि चए भला पढ़ चईंदा हा पढ़ां थो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला बिही रहियो हुननि जो अॻिते पढ़ चए न बसि मुंहिंजी मंज़िल हिते आहे छा ते बीही लैला सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला कुरान में लिखियल त भाईजान ॻाल्हि आहे त जंहिंजी जंहिंसां मोहबत हूंदी आहे न उन जो नालो उन जे ज़ुबान ते बार बार ईंदो आहे त मदीने जो साईं इमाम हुसैन जो 4 दफ़ा नालो खणी हाणे मां पंहिंजे मक़सद ते अचां हुसैन मुंहिंजे महबूब जो महबूब आहे या न हुसैन मदीने वारे साईं जो महबूब इनके महबूब न चइजे त छा चइजे जो मुस्तफा सजदे में वञे ऐं हुसैन पुठीअ ते चढ़ी वेही रहे मदीने जो साईं सजदे मां सिर मथे न खणे इहा त अलॻि ॻाल्हि आहे पर मां त चवंदो आहियां त इन पुठीअ मुबारक ते मुहम्मदुर रसूलुल्लाह लिखियल हुयो मोहरे नुबुवत हुसैन त इन पुठीअ मुबारक ते चढ़ी इन मोहरे नुबुवत ते रांदि कंदो इनते रांदि कंदो हिकिड़ो पुरानो मुंहिंजो शेर आहे जेको मूंखां विसरी वियो आहे पर मुंड मां हुन जो ॿुधायांव थो उहो मुंड इन आहे त हुसैन मोहम्मद जो मोहम्मद हुसैन जो हुसैन मोहम्मद जो मोहम्मद हुसैन जो हुयो मोहरे नुबुवत जे मथा हेरा को खेडण जो आखिरी जुमला तव्हां खां अर्ज़ु करे तव्हां खां इजाज़त वठा ॻाल्हि ॿुधो इमाम हुसैन मदीने वारे साईं जो महबूब तव्हां असांखे बि पुट प्यारा पर काॾे तकलीफ़ हूंदी आसूदो हूंदे फौज में पुट न मोकिली छो न मोकिलींदे ॾुखियाई आहे ऐं मदीने वारे साईं खे ख़बर पई त हिनखे शहीद कंदा उञारो बि प्यासो अल्लाह खां दुआ घुरियां मुंहिंजा रब मुंहिंजे हुसैन तां इहा शइ हटा हटे या न मुंहिंजे हुसैन तां हुसैन ता बुख हटा हुसैन ता सफर हटा हुसैन ता तकलीफ हटा हुसैन ता तलवार हटा अरे महबूबा नबी जो तो यार महबूब प्यारा हूंदा आहिनि पर मुस्तफा तो चवे मुंहिंजो हिकिड़ो महबूबा ॿियो मुंहिंजो मक़सूद हिकिड़ो मुंहिंजो महबूबा ॿियो मुंहिंजो मक़सूद इन करे मदीने जो साईं तो चवे त मां तव्हां सभिनी खे सबक़ ऐं दर्स ॾेई थो वञा त मां मोहम्मद मुस्तफा पंहिंजे मक़सद जे मथां पंहिंजो महबूब कुर्बान थो कयां पंहिंजे मक़सद जे मथां पंहिंजो महबूब कुर्बान थो कयां असां चवंदासीं गर्मी आहे पुट जलसे ते न वञजांइ मथां बुट सुट थिए मरी न वञी नमाज़ ते बि न वञिजो पुट मींहुं वसियो आहे तिरकी न पओ किरी न पओ ओ भाई हो तुंहिंजो मक़सद आहे नमाज़ पर तो महबूब रंगाए थो त किरी न पवे हे जलसो तुंहिंजो मक़सद आहे पर महबूब लिकाए थो त हिते बुट न थी पवे पर यार मदीने जे घोट न्यापो ॾिनी मक़सद न छॾिबा आहिनि महबूब कुर्बान कबा आहिनि ऐं इहो ई करबला जो दर्स आहे जेको कंबर वारे पीर पंहिंजी सॼी ज़िंदगी मां असांखे वरी उन बि सबक़ इहो ॾेई छॾियो त ओ हुसैनी फ़क़ीर हो तव्हांखे बच्चा प्यारा आहिनि मां कंबर वारे खे बच्चा प्यारा न मूंखे न आहिनि प्यारा पर उन बि पंहिंजे नाने वारो ई कदम खणी असां तव्हां सभिनी खे सबक़ ॾिनई मक़सदनि तां हथ न खणो महबूब कुर्बान करे छॾियो पर असां महबूबन खे लिकाइण बचाइण लाइ मक़सद विञाए तबाह बर्बाद करे छॾिया माना मक़सद तव्हां असांजो आहे दीन